नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो लॻ अछड़ो थर जे ॻोठ जोड़ावड़ो में गुज़िरियल केतिरनि ई अरसे खां सुगड़ औरतूं मर्दनि हथ जे हुनर सां सुहिणियूं रलियूं गज ऐं भरत जो ॿियो कमु वॾे चाह सां ठाहियो वेंदो आहे। मुको पशम टिक सां तयार थींदड़ रलियूं ॾेह तोड़े परॾे में सूखड़ी तौर बि मोकिलियूं वञनि थियूं। हलंदड़ आहे असांजो हथ रलियूं आहिनि ॿियूं असांजे वॾनि खां वठी उमिरि सारी हलंदड़ आहे, ठाहींदड़ आहियूं घरनि में ॿार जे मर्द बि ठाहींदा आहियूं, पर मर्द कुझु घटि औरतूं वधीक ठाहींदियूं आहिनि। रली ये 40,000 वञे थी, 50 वञे थी, 60,000 ताईं वञे पई। ऑर्डर ते ठाहींदा आहियूं, ईअं माण्हू ग्राहक खणी वेंदा आहिनि। ऐं ॿियो जेको माना खीसा आहिनि क़ुर शरीफ़ जा आहिनि, मुसला आहिनि, इहे शयूं सभु ठहंदियूं। हिन में मुको आहे, टिक आहे, पशम आहे, धाॻो हा, मर्द बि ठाहींदा आहिनि, औरतूं बि ठाहींदियूं। हिननि जो वापारु कंदड़ आहियां। हिन जो गलनि जो गंदियुनि जो हिननि जा मुख़्तलिफ़ रेट आहिनि, जेके मूं 40, 45, 50, 60,000 ताईं बि ॾिनियूं आहिनि। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अछड़े थर जे हुनर खे हथी ॾिनी वञे, जीअं इन हुनर जे ज़रिए थरी माण्हुनि खे रोज़गार मिली सघे। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ कपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।